अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उम्मीद कयां थो सभु दोस्त ठीकु ऐं ख़ुशि हूंदा। जीअं त अॼु तव्हां लाइ बहुत तमामु बहितरीनु ख़बर खणी हाज़िर थियो आहियां। सो हीअ वीडियो फुल ॾिसिजो, ख़ासि तव्हांजे लाइ अज़ीज़ सांगी उर्फ़ खानो जे बाबति हीअ वीडियो आहे। सो वीडियो फुल ॾिसिजो, महिरबानी थींदी। तव्हांखे ख़बर हूंदो अज़ीज़ सांगी तक़रीबन 6-7 सालनि खां गुम आहे। मीडिया जे ऐं टेलीविज़न खां बि उनजो जेको मसइलो हुयो, असल में उहो मसइलो छा आहे ऐं उहो हल थींदो या कोन थींदो, उनजे बाबति बि तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। ऐं मसइलो कीअं पेश आयो, कहिड़े साल में आयो, ऐं अज़ीज़ जेको सांगी आहे उनजा टोटल ड्रामा घणा आहिनि, उन कहिड़े साल खां स्टार्ट कयो, सो सभु कुझु हिन वीडियो में आहे। ऐं अज़ीज़ सांगी असल में केरु आहे, किथां जो आहे, सो तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। या तमामु घणो यूट्यूब ते माण्हुनि ॿुधायो हूंदो तव्हांखे त तमामु जेको वॾी कहाणी ॿुधाई हूंदी, पर असुलु जेको कहाणी आहे उहा तव्हांखे न आहे ॿुधाई वेंदी। ऐं हिन वीडियो में तव्हांखे अज़ीज़ सांगी जे बाबति ख़ुशख़बरी बि ॿुधाईंदासीं। सो हीअ वीडियो तव्हांजे लाइ ख़ासि आहे, महिरबानी करे वीडियो फुल ॾिसिजो। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। त अज़ीज़ सांगी उर्फ़ खानो लाड़काणे शहर जो आहे ऐं शहर खां अलॻि हिकिड़ो नंढो ॻोठु आहे, बाडैह ॻोठु हिते जो आहे। कुझु साल अॻु मसइलो पेश आयो 2017-18 खां, जीअं अज़ीज़ सांगी उर्फ़ खानो जंहिं हिकु नंढड़े मसइले ते जहिड़ो पेश आयो सांगी बिरादरी में हिकु प्लाट जे करे। सो हिन पंहिंजे दोस्त खे कॉल कई ऐं उहो कॉल बि तव्हांखे उन दोस्त पंहिंजे कॉल कयो, उन सॼी इंफॉर्मेशन ॾिनी आहे फेसबुक ते। सो उहो बि तव्हांखे ॿुधायूं था त हीउ मसइलो पेश कीअं आयो हुयुसि। अज़ीज़ सांगी पंहिंजे दोस्त खे जॾहिं जहिड़े खां अॻु कुझु हक़ीक़तूं आगाह कयूं, जंहिंजा कुझु ई रिकॉर्ड आहिनि, त तव्हांखे ॿुधायूं था त अज़ीज़ सांगी पंहिंजे लाड़काणे जे अदब ऐं आर्टिस्ट जी दुनिया जे केतिरनि ई दोस्तनि सां नियाज़मंदी रहियो आहे, मगर मुहबत ऐं हुज फ़क़्ति अज़ीज़ सांगी सां रहियो आहे। जॾहिं मां KTN एंटरटेनमेंट हेड हुअसि, तॾहिं अज़ीज़ परवेज़ जो स्क्रिप्ट प्रिव्यू जो जॾहिं बि कराची अचणु थींदो हो त कलाक कचहरी थींदी हुई। उन में न सिर्फ़ु अज़ीज़ ज़ाती ऐं ज़िंदगी जे मसइलनि ते ॻाल्हि ॿोल थींदी हुई, पर अज़ीज़ जी डायरेक्शन में हेठि मुंहिंजे लिखियल नई सोप सीरियल जे किरदारनि जी कास्ट स्टोरी ऐं लोकेशन ते पिणु ॻाल्हि ॿोल थींदी हुई। जंहिं जे वाक़िए खां पोइ 2 ॾींहं बाद लाड़काणे में रिकॉर्डिंग रखियल हुई, जंहिं लाइ अज़ीज़ पंहिंजे ॻोठ में स्टूडियो बि ठारायो हो। अज़ीज़ अक्सर बिरादरी जे मसइलनि जे करे परेशान रहंदो हो, जंहिं करे उन लाइ लाड़काणो जॾहिं छॾणु थे चाहियो, जंहिं लाइ हू पंहिंजे लाड़काणे वारे समूरी प्रॉपर्टी विकिणी मीरपुर ख़ासि में ज़मीन ख़रीद करणु उते रहणु थे चाहियो। उन सिलसिले में अज़ीज़ जॾहिं पंहिंजे मुर्शिद सां सलाह कई हुई त मुर्शिद खेसि मीरपुर ख़ासि बजाए मटियारी ज़िले में ज़मीन वठण जी सलाह ॾिनी हुई। मुर्शिद जे अक़ीदत सबबि अज़ीज़ मंझारी जो शिकार थी वियो हो। मूं खां पुछा कयो त उन वक़्तु लाड़काणो छो था छॾियो, बिरादरी सां को तनाज़ो आहे त उहो हल करियूं। अज़ीज़ ॿुधायो त असांजे बाबा साईं जी बिरादरी जे कंहिं परे मुड़िस सां दोस्त हुई। उन दोस्ती सबबि बाबा उन्हनि खे लॾाए पंहिंजे ॻोठु विहारियो हो। जिन ॻोठ में लॾे अचण जे कुझु अरसे बाद जमीयत ऐं ख़ालिद महमूद सुमरे सां तालुक़ सबबि ॻोठ में मंदसु खोले असांजे घर अॻियां पियल असांजे ज़ाती प्लाट ते कब्ज़ो कयो हो। जीअं त उन दौर
मथां हाणे राशिद मोहम्मद सुमरे जो हथु आहे, उन करे हू असांजी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु कोन्हे ऐं उन ई कंहिं चङे मठे जी ॻाल्हि मञण लाइ तयारु आहे। हाणे त उन्हनि पंहिंजे भाइरनि सां खोसण बि शुरू कयो आहे। मूं पंहिंजे भाइरनि खे सम्झाइण जी तमामु घणी कोशिशि कई आहे, पर आख़िर बि हो बि केतिरो सब्र कंदा, उहो जहिड़ो ज़रूरु थींदो। उन खां पहिरीं ई मां लाड़काणो छॾणु थो चाहियां। मूं अज़ीज़ जी परेशानी खे ॾिसंदे कराची लॾे अचण जी सलाह बि ॾिनी हुई, पर अज़ीज़ कराची लॾे अचण खां इनकार करे छॾियो हो। मां ईद ते कुटड़ी आयल हुअसि। लाड़काणे में साॻियनि जे झेड़े जी ख़बर पई हुई। 2 ॾींहंनि खां पोइ अज़ीज़ जो फ़ोन आयो हो। अबू ख़बर त पई हूंदई, हिननि यारनि जे माना थियल हुई। असांजो पाण में तनाज़ो थो हले, अव्हां असांजे घरनि आॾो न गुज़िरो हो। हमरा बि ज़िद ते हुआ। मुंहिंजे भाउ उहो वाक़ियो करे विधो अथई। मां इमाम बारगाह में निमाज़ पढ़णु शहर आयल हुअसि। निमाज़ पढ़ी गाॾी में ॻोठ वञण लाइ वेठसि त कंहिं दोस्त ॿुधायो, तुंहिंजे भाउ ही वाक़ियो कयो अथई। मूं खेनि फ़ौरन तुंहिंजी स्क्रिप्ट जो ख़्यालु आयो त ख़बर नाहे त तो वटि फ़ोटो कापी हूंदो अलाए न। मूं फ़ौरन दोस्त खे फ़ोन करे तुंहिंजी स्क्रिप्ट बचायो आहे त स्टूडियो बि स्क्रिप्ट ऐं पियो अथई बजाए। पोइ असांजा भाॻ असां सां अबू ॾाढो नुक़सानु थी वियो आहे। नवां घर ठाहिराया वियासीं। असांजे पूरी वेढ़े खे पहिरीं लठियूं अथनि, पोइ बाहि ॾेई साड़ियो अथनि। सुठो थियो स्क्रिप्ट बचायमि, न त स्टूडियो सां गॾु उहो बि सड़ी वञे हा। उताक में बीठल 3 गाॾियूं कारूं बि साड़ियूं अथनि। मेहन जे वाड़े मां 70 मेहूं 10-10 लख वारियूं भला गोह जा ॾांद बि घुमाइनि करोड़नि जो नुक़सानु कयो अथनि। अब स्क्रिप्ट में कंहिं खे न ॾिजां, उहो मां ई कंदसि ऐं मां साणुसि वाइदो कयो हो त मां उहो स्क्रिप्ट कंहिं खे बि न ॾींदसि। जेतोणीकि केतिरनि ई दोस्तनि उहो स्क्रिप्ट घुरियो आहे, मगर मां अज़ीज़ सां कयल वाइदे जी पासदारी कंदे अॼु ताईं उहो स्क्रिप्ट कंहिं खे बि न ॾिनी। अज़ीज़ सांगी जेको न सिर्फ़ु सिंधी ड्रामनि इंडस्ट्री जो सुठो डायरेक्टर ऐं आर्टिस्ट हो, पर हर आर्टिस्ट जो दोस्त ऐं दुख सुख में कमु अचण वारो हो। कंहिं बि संदसि सार नाहे लधी। इहा हुई हक़ीक़त जंहिं अज़ीज़ सांगी जे दोस्त बयानु कई। हाणे ख़ुशख़बरी इहा आहे, ॿुधाईंदासीं तव्हांखे त महिरबानी हुन तव्हांजे लाइ इज़त असांखे असांजो भाउ आहे सोट घणी बख़्शे, उहो वॻ में अॼु सां मां कांटेक्ट कई त हू असांजो बि वॾो आहे। हुनजो पुटु शहीद थियल आहे, ज़ाहिरी मुंहिंजो भाउ शहीद थियल आहे, उहो वॾो आहे असांजो। उहो हुजे असां जीअं उहो चवंदो तव्हांखे इज़त ॾींदासीं। असांखे 5 ॾींहं छॾियो त उहो बि अचे सलाह सवाब करे तव्हां भाइ रहो। असां तव्हांजी सम्झूं था थींदी। भाऊ धणी बख़्श खे असां अदा वॾो आहे, सॼी पंहिंजी बिरादरी वेठा आहियूं। हू वेला ॿार जीअं अचे असां हुनखे विहारे तव्हांखे वोट सुठी ॾींदासीं, भली ॾींदासीं। साईं जॾहिं असांजा पर असां हिननि खे मुर्शिदो सम्झंदा आहियूं। सैद आया आहिनि, असां तव्हांजे लाइ बि इज़त भाइ रहूं। असुल में इहो ई आहे त असां ईअं था चऊं त असांजो वॾो आहे, सोट आहे, भाउ आहे, उहो हुनजो पुटु शहीद थियल आहे। हिन वक़्तु अधीअ त मां राब्तो बि कयो त 2 ॾींहं खनि थिया न वियो आहे ॿार। वधीअ जो त असां इहो हलायो आहे सोशल मीडिया ते। मां जो अचो वधी अखियुनि ते तव्हांजे लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि। बाक़ी हाणे 2 ॾींहंनि जो सब्र कयो आहे त बि सही हुजे। न आया हो त तव्हांजे लाइ इज़त आहे। असां अचे थो न त सलाह सवाब करे
बस सुठी ॻाल्हि साहब मोहम्मद मजमो आयो आहे कुरान आयो आहे धणी बख्श ॿिनि ॾींहंनि खां पोइ ईंदो त वरी बि असां 4-5 दोस्त ईंदासीं इंशाल्लाह तव्हांजो दुख असांजो दुख आहे तव्हांजो दुख असांजो दुख आहे जी हा इहा हुई हक़ीक़त बाक़ी दुआ ज़रूरु कजो त हीअ ॿिन्ही धीरनि जे विच में ठाह थी वञे इंशाल्लाह ठाह थी वेंदो सो 5-10 ॾींहंनि जे अंदरि हिन जुमे ते जेको आहे छंछरु जुमे ते इहा ॻाल्हि ॿोल 5-10 ॾींहं वारी थी तो तव्हां बि दुआ कजो जीअं ठाह थी वञे अज़ीज़ सांगी ऐं सांगी बिरादरी जे विच में अज़ीज़ सांगी बि मोटी अचे सिंधी मीडिया में अज़ीज़ सांगी जे ड्रामनि जी बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं त अज़ीज़ सांगी उर्फ़ खानो जे 3 ड्रामनि वकोड़ल वजूद पत्थर दुनिया ऐं कारो सिज इहे 3 ड्रामा आहिनि बाक़ी जिते हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो इहा असांजी वीडियो तव्हांखे कीअं लॻी असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो ख़ुदा हाफ़िज़ वीडियो ज़रूरु वॾी हुजे पर अव्हांजे लाइ फुल हक़ीक़तूं आहिनि।